डहर की पुलिस मेन रोड ते वाक़े मुख़्तलिफ़ कबाड़ियुनि जी दुकाननि ऐं नकली यूरिया भाण जे गोदाम ते छापा हया। छापे दौरान पुलिस वॾी मिक़दार में सीपेक जी ॼारियुनि, मोटरसाइकिलनि जो सामान, रेलवे ऐं वापडा जो चोरी थियल लोह समेत यूरिया भाण जूं सवे ख़ाली कटा ऐं यूरिया भाण हथ करे वरितो आहे। इन मौक़े ते DIB इंचार्ज असगर जिस्काणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त SSP घोटकी जे ज़िले में वधंदड़ चोरियुनि ऐं मोटरसाइकिलनि जे फुर जी वारदातुनि ते ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत बैदि खुफ़िया इत्तला ते डहर की पुलिस खे साण करे शहर जे मेन रोड ते वाक़े मुख़्तलिफ़ लोह जे कबाड़ जी दुकाननि ऐं नकली भाण जे गोदाम ते छापा हया आहिनि। छापे दौरान कबाड़ जी दुकाननि तां सीपेक जी ॼारियुनि, मोटरवे जे लोह, मोटरसाइकिलनि जे सामान समेत रेलवे ऐं वापडा जो चोरी थियल सामान हथ कयो वियो आहे। इंचार्ज मूजिबि गोदाम तां पुलिस खे सवे यूरिया भाण जा ख़ाली कटा ऐं यूरिया भाण हथ कया विया आहिनि, जंहिं बैदि वधीक ज़राअत खाते जी टीम जांच करे रिपोर्ट ॾींदी। हिन चयो त चोरी थियल लोह तोड़े हथ आयल यूरिया भाण बाबति जांच बैदि जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो, जॾहिं त जवाबदार फ़रार थियण ते आख़िरी इत्तलाउनि ताईं पुलिस पारां लोह जे कबाड़ियुनि जी दुकाननि तोड़े नकली यूरिया भाण जे गोदाम तां को बि जवाबदार गिरफ़्तार न कयो हो।